بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي جي أسان دوستان خبر هي التأملات القرآنية أسان جو برنامج جيكو هكڑی با آيت آني دهو قرآن جي ان جي تدبر اي تفسير اي تأمل کندا ہوں. هي حصو ہے جيكو أسان جو 199 حصو تأملات جو آئے असीं तदब्बर क़ुरान खे छो था कयूं, छो था पढ़ूं ऐं इन जे आयतुनि खे बि नज़र कयूं था. छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा. सूरत मुहम्मद में अल्लाह से असांखे हुकुम करे थो त क़ुरान खे जब पढ़ो त उन आयतुनि खे चङी तरह नज़र सां पढ़ी ऐं हुन जी माना दिलि सां कढी ऐं पढ़ो ऐं सम्झो. तंहिंजे करे अॼु जेके असां वटि आहे आयत 106 सूरत अल-बक़रा में अल्लाह ताला चए थो क़ुरान में हिते जीअं सदाईं अल्लाह ताला पहिरियां पंहिंजूं नेमतूं असांखे ॿुधाईंदो आहे ऐं पोइ वरी चवंदो आहे त मूंखां सवा ॿियनि खे न पुकारियो न सॾु कयो. हिते बि ईअं सूरत अल-बक़रा में 106 आयत में उन खां हेठि चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तअलम अन्नल्लाह लहू मुल्कुस समावाति वल अर्द अलम तअलम अन्नल्लाह लहू मुल्कुस समावाति वल अर्द वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर. सो हिते बि अल्लाह साईं इहो ई चए थो त अलम तअलम ओ मुहम्मद तोखे इहा ख़बर आहे, ओ नबी तोखे ख़बर आहे, अलम तअलम तोखे ख़बर हाणे त पई हूंदी, अलम तअलम अन्नल्लाह लहू मुल्कुस समावात ही सॼो आसमान ऐं ज़मीन आसमान लहू मुल्कुस समावात ही मुल्क सॼो अल्लाह जो आहे. आसमान जो ऐं ज़मीन जे जेको ही मालिक आहे ख़ालिक आहे. अलम तअलम अन्नल्लाह लहू मुल्कुस समावाति वल अर्द वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर. ही आसमान ही ज़मीन जो ख़ालिक मालिक अल्लाह आहे ऐं मा लकुम मिन दूनि अल्लाह खां सवाइ तव्हांजो केरु आहे. इहो त अल्लाह से असांखे हिते ॿुधाए थो मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर. न तव्हांजो को वली आहे न को तोखे तव्हांखे केरु बचाइण वारो आहे. वो इहो अल्लाह ताला ख़िताब करे थो नबी करीम खे त पंहिंजी उम्मत खे पहुचाए इहो पैगाम त अयो नबी तू ही ॾिस आसमान ही ज़मीन अल्लाह ख़ालिक मालिक जो उहो ई आहे ऐं इन सभिनि शयुनि खे हलाइण वारो बि अल्लाह ताला आहे. फ़यफ़अलु मा यशा व यहकुमु मा यशा. मुंहिंजी मर्ज़ी मां हिन छा कयां न कयां. त हिते नबी खे ख़िताब अन्नल्लाह हुवल मालिकुस समावाति वल अर्द यहकुमु मा युरीद. पंहिंजो हुकुम जीअं चाहे हिन दुनिया में हिते करे ऐं इन खां पोइ वरी आख़िरी में हिते चए थो वमा दूनिल्लाह मा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर. अल्लाह खां सवाइ तव्हांजो कहिड़ो वली आहे हिन दुनिया में. यानी वली जो हिते मक़सदु उहो न आहे वली जेको असांजे पाकिस्तान में वली चवंदा. हिते वली अल्लाह जो हिन हिते लफ़्ज़ में जेको बि का शइ तव्हां सम्झो त हीउ असांजो मालिक आहे. अल्लाह खां सवाइ मालिक केरु कोन्हे. उन खे चवंदा आहिनि वली वला नसीर. न तव्हांखे केरु बचाइण वारो अल्लाह खां सवाइ आहे. तंहिंजे करे असांखे पुकारणो आहे अल्लाह खे, सॾु करिणो आहे अल्लाह खे. त इन आयतुनि खां पोइ अम तुरीदून अन तसअलू रसूलकुम कमा सुइला मूसा मिन क़ब्ल वमन यतबद्दल हिते वमन यतबद्दल अल कुफ्र बिल ईमान फ़क़द ضل सवाअ السبيل. हिते नबी करीम खे वरी बि ख़िताब आहे त तव्हांजे उम्मत पुछंदो पंहिंजे नबीअ खां सुवाल कंदो सभु शइ जो पुछंदो ऐं दलील वठंदो ऐं इहो अॻ में मूसा अलैहिस्सलाम खां बि इहे शइ बनी इसराईल पुछा कई हीअ छा आहे हीअ ईमान छा आहे. ऐं जेको मूसा अलैहिस्सलाम खे जे न मञियो त उहे कुफ्र में पइजी विया. ऐं हिन नबी खे बि जेके पुछनि था ऐं सुवाल कनि था ऐं नथा मञनि उहे बि जिन नबी खे जे न मञींदा त उहे कुफ्र में पइजी वेंदा. मक़सदु असांजो हिते इहो आयत जो इहो आहे त जिथे अल्लाह साईं चए थो त अलम तअलम अन्नल्लाह लहू मुल्कुस समावात. जे अल्लाह नबी तोखे इहा ख़बर आहे या न त ही जेके आसमान ऐं ज़मीन ही तारा ही चंड ही जेके बि शइ आहिनि ही सभु अल्लाह पैदा कया आहिनि ऐं ही अल्लाह जी नेमत तव्हां ते. इहे जेके सभु जंहिं तव्हां पैदा करे तव्हांखे ॾिनी अथसि इन खां सवाइ तव्हांजो केरु आहे काहे तव्हांखे बचाइण अल्लाह खां सवाइ आहे. तव्हां खां अल्लाह खां वली तव्हांजो को वली हिकिड़ो जेको यतवल्लल अम्र जेको सभु शइ हथ में करे सघे. तंहिंजे करे अल्लाह खां सवाइ तव्हांजो केरु कोन्हे. हीअ आहे त हिकिड़ी तौहीद जी पकी आहे त इंसानु तौहीद करे अल्लाह ते रखे ऐं अल्लाह खे अॻियां करे अल्लाह खे पुकारे अल्लाह खे सॾु करे ऐं अल्लाह खां सवाइ इंसान खे केरु कोन कमींदो. न वली न दरगाह न बूतो न तारो न चंड न जबल न वण खणी माण्हू छा बि कनि तावीज़ पेरनि में गले में अंगरनि में
किथे बि ॿधनि। हींअर अॼुकल्ह ॾिसो था वलीअनि खां वठी था अचनि, दरगाहुनि तां वठी था अचनि धागा तावीज़, पोइ पेट में बि ॿधनि था, ॿाहुनि खे बि ॿधनि था, अंगरनि खे पेरनि में बि ॿधनि था। त ईअं सॼी जान में शैतान ॾिसो हुननि खे इहो करे थो त हीअ पाईंदो तव्हां हिन नज़र खां बचंदो, हीअ पाईंदो तव्हां हिन बीमारी खां बचंदो। पर हिते अलाह साईं चए थो वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वली वला नसीर, अलाह खां सवाइ तव्हांजो केरु आहे? केरु आहे तव्हांखे जेको तव्हांजो वलियत वल्ला अमरकुम, तव्हांजो शान हलाए, तव्हांजी संभाल करे? केरु आहे अलाह खां सवाइ जेको तव्हांखे बचाए? केरु आहे अलाह खां सवाइ जेको तव्हां सां गॾु हुजे हर नंढी वॾी ॻाल्हि में? केरु नाहे। छो वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वली वला नसीर, अलाह खां सवाइ तव्हांखे केरु थो खाराए पीआरे? तव्हांखे हवा जेको सघो था उहा बि अलाह थो आणे। हीअ जेके वण तव्हांखे पुटाए थो उहो बि अलाह, जेको आसमान मां बारिशूं लाहे थो त उन में वण था पुटनि उहो बि अलाह आहे। हीअ राति ॾींहं जेको पैदा थिए थी, राति थिए थी, वरी ॾींहं थो थिए, इहो केरु थो करे? इहो बि अलाह आहे। इहे जेके ज़मीन ते पाणी लहे थो, वरी तव्हां पोखियूं पोखियो था, दरिया था थियनि, बर्फ़ूं थियूं थियनि, इहे जबल जेके ठाहे थो, वरी जबलनि जे चोटियुनि ते बर्फ़ूं थियूं थियनि, वरी उहे बर्फ़ूं जेके आहिस्ते आहिस्ते पाणी थी हेठि लहनि थियूं, नाला था लहनि, दरिया था लहनि, वाकर था लहनि, शाखूं थियूं लहनि, ब्रांचूं थियूं लहनि। इहे छाजे लाइ? इहो जे हिकिड़ो दफ़ो ज़मीन ते सभु शइ लही वञे त अलाह इहे जे करे हा त असांखे सॼी ज़मीन खे धोई छॾे हा, का ज़िंदगी न बचे हा, न इंसान बचे हा, न माण्हू बचे हा, न जीत बचे हा। पर इहो असांखे थोरो थोरो करे बर्फ़ मां ॻाढ़े फुड़ा फुड़ा थी किरी, वरी उन्हनि मां शाखूं थींदियूं, शाखुनि मां पहिरियां चश्मा थींदा, चश्मनि मां वरी शाखूं, वरी शाखुनि मां वरी दरिया, दरियाहनि मां वरी ब्रांच, वरी ईअं त तव्हां इहो सभु अलाह जे नेमत, अलाह जे कुदरत सां तव्हां इहे पोखियो ज़मीननि खे ठाहियो ऐं ज़मीननि खे तव्हां पाणी ॾियो, हर जो ॿिज विझो त ॾिसो ॿिज बि खणी ज़मीन में विझी वरी उनखे हर ॾेई पूरे था छॾियो त वरी उनखे पाणी ॾियो था त वरी उहो ॿिज खे केरु थो फुटाए? इहो इंसानु पंहिंजे पाण खां पुछे त कहिड़ो वली दरगाह वारो इहो ॿिज ज़मीन मां फुटाए थो? जेको अनु निकिरे थो, अनाज निकिरे थो, या कपाह थी निकिरे, या कमंद निकिरे थो, या अंब निकिरे थो, या कहिड़ो बि फ्रूट निकिरे थो, उहो फ्रूट ॾिस नंढो थी वॾो थी, वरी कचो, वरी ॻाढ़ो फिको थो थिए, वरी ॻाढ़ो थो थिए, वरी उहो असीं फल पटे खाऊं था। इहो कहिड़ो वली अलाह खां सवाइ आहे जेको इहो शइ असांखे करे ॾेखारे थो ऐं असांखे खाराए थो त असीं खाऊं बि ऐं खपायूं बि ऐं उन रोज़ी रिज़्क़ हलाल बि कयूं। असां इन नेमत जो शुक्र कयो आहे, इन नेमत में असीं आहियूं। इहो अलाह ताला असांखे हिते क़ुर में मा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वली वला नसीर, केरु आहे तव्हांजो अलाह खां सवाइ जेको इहे शइ तव्हांखे करे ॾिए? अनाज इहो निकिरे, वरी अन्न तव्हां सुकायो, वरी खपायो, या उनखे वरी पीहे अटो करे मानी ठाहे खाओ, इहो अलाह खां सवाइ केरु करे सघंदो तव्हांखे? इहो तव्हांजी नेमत जेकी अलाह साईं तव्हांखे ॾिए थो, इहो पाणी जेको तव्हांजे लाइ लाहे थो मथां आसमान मां, त इहो जे लाॻी थो लहे हा त तव्हां सभु तबाह थी वञो, सभु ख़तमु थी वञो। पर ॾिसो अलाह साईं इहो थोरो थोरो करे लाहे थो त तव्हां इन मां पोखियो ऐं इन खे स्टोर करे वरी तव्हां पियो, वरी ज़मीन में बि अंदरि जेको ज़मीन पी थी वञे पाणी उहो बि सफ़ा हेठि नथो वञे, जो तव्हां वरी बि इन खूह कोटरे जा बोर करे वरी इन मां पाणी ज़मीन मां कढो, त इहा बि केरु थो अलाह साईं इहो मुक़दर करे? इन जे करे अलाह साईं हिते चए थो वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वली वला नसीर, केरु आहे अलाह खां सवाइ तव्हांजो वली जेको तव्हांजो हीअ सभु शयूं हलाए, सभु तव्हांजा अंगल पूरा करे, ऐं तव्हां वरी बि ॿिए खे शुक्र था कयो, ॿिए ॾे था भॼो, वलियनि ॾे, बुज़ुर्गनि ॾे, दरगाहुनि ॾे, पीरनि ॾे, फ़क़ीरनि ॾे, या बूतनि ॾे, जा जेके हथनि सां बूता ठाहियो था, वरी उन्हनि खे अलाह था सम्झो, हुननि खे उहो वसीलो था उन खां वठो। केरु आहे अलाह खां सवाइ तव्हांजो? इहो इन सभिनि शयुनि जो केरु मालिक नाहे अलाह खां सवाइ। जंहिंखे तव्हांखे पुकारणो खपे तव्हां उनखे सॾु कयो, उन जी इबादत कयो, उन जी तौहीद कयो, जंहिं तव्हांखे इहा सभु शइ ॾेई छॾी आहे। असांखे क़ुर अलाह साईं इन जे करे लाइ ॾिनो आहे त असीं पढ़ूं ऐं उन जो दौरु कयूं ऐं उन खे पढ़ी यादि कयूं ऐं उन जी माना बि सम्झूं। माना जे सम्झंदासीं त पोइ अलाह जी तौहीद असीं क़ाइमु करे सघंदासीं। अलाह खां सवाइ कंहिंखे का शइ सम्झी सघंदासीं, कुझु करे सघे थो हिन जहान में। कहिड़ो वली आहे जो ॿनियूं थो संभाले, या इहे वण थो संभाले, या इहे फ्रूट वण थो संभाले? उहे त पंहिंजे मिटी जे हेठां सुता पिया आहिनि, अलाह जे जन्नत में घुमंदा था वठनि। तव्हां संभालियो, तव्हां सम्झो था त इहे था संभालनि,
तौबा अलाह साईं सां इहो शिरक न कयो, इन शिरक खां बचो, छो जो अलाह ख़ालिक मालिक आहे, जेको अलाह साईं हिते अलाह असांखे चए थो वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर, मूंखां सवाइ केरु आहे तव्हांजो जेको तव्हां इहो सभु शइ तव्हांखे संभाले ॾिए, तव्हांखे इहा सभु शइ ठाहे ॾिए त तव्हां हिन दुनिया में जियो खाओ पियो ऐं मूंखे शुकुरु कयो जंहिंमां तव्हां जेकी शयूं सभु मूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि। इहो वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर, तंहिंखे बचाइण बि तव्हां वारो केर बि न आहे। ते असीं हिकिड़ो क़िसो आणियूं था, उन क़िसे में उलमा जो मक़ाल आहे त यानी क़िसे में कुझु अॻिते पोइते थियल आहे हदीसनि, पर क़िसो आहे हिकिड़ो यानी इंसान जे ईमान वधाइण जे लाइ त असमाई हिकिड़ो जेको वॾो यानी तारीख़ लिखण वारो हूंदो ऐं शाइर बि हूंदो, उन चयो त मां राति जो हिकिड़ो दफ़ो मके में हुउसि ऐं राति जो टाइम हुजे, सुकून हुजे, सभु माण्हू काबतुल्लाह जे चौधारी तवाफ़ करे करे ऐं सुम्ही पिया। ॾिठुमि त हिकिड़ो माण्हू तवाफ़ करे करे ऐं काबतुल्लाह जे दर जे भरिसां विच में ऐं हजर असवद ऐं काबतुल्लाह जे दर जे भरिसां अचे वेही ऐं उते अलाह खे पियो सॾाए ऐं पुकारे त चए ऊंद ई मूंखे बि कोन पियो ॾिसे, मां बि परे थी थोरो हुन खां बीही रहियुसि काबतुल्लाह सां गॾु, त ॿुधां पियो उन जी जेकी मुनाजात जेकी अलाह खे सॾु पियो करे ऐं रोए पियो, त उहो छा पियो अलाह खां घुरे, त उहा चए पियो त हिन चए पियो त या अलाह तुंहिंजा महिमान जेके आया आहिनि हिन घर जे लाइ उहे सभु सुम्ही पिया आहिनि, को अञा सुम्हण वारो आहे, तूं त ज़िंदा आहीं अलाह जेको मूंखां ॿुधी थो, मुंहिंजी दुआ ॿुधी थो, ऐं ईअं जे मूंखे गुनाह माफ़ु न कंदे त मां केॾे वेंदुसि। त हिन जिन महिल इहा दुआ कई, इहो उन नौजवान त रोई रोई हू हुनखे बेहोश थी किरी पियो, त हू असमाई अचे हिन खे उथारियो त ॾिठईं त हीअ केरु आहे, हीअ आहे ज़ैन अल आबिदीन बिन अली, ज़ैन अल आबिदीन बिन अली बिन अल हुसैन, यानी ॾिसो नबी करीम जो यानी हज़रत अली जो पुटु हुसैन जो उन जो पोटो थिए ज़ैन अल आबिदीन, वॾी इबादत वारो माण्हू हो, त अची उनखे उथारियईं ऐं खयईं त चयईंसि त तूं एतिरो नबी करीम जे नस्ल जो औलाद आहीं ऐं वेझो आहीं, तूं एतिरो अलाह खे सताईं थो राति जो तूं बेहोश थी रोई किरी थो पई, अलाह साईं त तव्हां आल बैत जा गुनाह माफ़ु कंदो ऐं तव्हांखे वेझो कंदो, त उन छा चयोसि, त हुन चयोसि त असमाई तूं इहो सम्झ त खणी इंसान केॾो बि शरीफ़ ख़ानदान मां हूंदो ऐं जे अलाह खां परे हूंदो त अलाह साईं उनखे दोज़ख में विझंदो, ऐं खणी केॾो न केॾो न इंसान खणी कारो हुजे, परे हुजे, ॿियनि मुल्कनि जो हुजे, पर उहो अलाह खां वेझो हूंदो त अलाह साईं उनखे जन्नत में दाख़िल कंदो। त इहा ई जवाबु हो इन जो, हयात इहो जेको हुन जवाबु ॾिनो ज़ैन अल आबिदीन बिन अली, त ॾिसो त जेको इंसानु अलाह खां वेझो हूंदो, खणी उहो कारो हुजे, आल बैत मां न हुजे, किथां बि हुजे, कहिड़े मुल्क जो बि हुजे, पर उनखे अलाह साईं वेझो कंदो, छो जो उहो सताए थो, अलाह खे सॾे थो, ऐं जेको परे मुल्क जो हूंदो खणी अफ्रीका जो हुजे, कारो हुजे ऐं अलाह जी इबादत ऐं तौहीद हूंदी उन दिलि में, अलाह साईं जन्नत उन जे लाइ पैदा कई आहे। इहे आल बैत इहे ई सम्झंदा हुआ त असीं अलाह जा इबादत कंदासीं त असीं बचंदासीं, जिन न कंदासीं त असीं दोज़ख ॾे वेंदासीं। अॼुकल्ह वांगुरु जेके आहिनि इहे कोन आहिनि जेके चवंदासीं आल बैत ऐं असीं इबादत बि कोन कंदासीं ऐं असां जन्नत ई असांजी आहे, जेको असांखे ॾींदो त असीं उनखे दाख़िल कंदासीं, जे न त उनखे उहो दोज़खी आहे। तौबा अलाह साईं बचाए, अलाह साईं असांखे तव्हांखे तौहीद सेखारे ऐं इल्मु नाफ़िअ ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।